अमन लाइ इतिहाद साइंसी अफ़सानो क़िस्त 2। अफ़नान जल्दी अची मानी खाओ ऐं हथ मुंहुं धोई अचिजां। ॿाहिरां खां अमी जी रड़ ॿुधमि त किताब हथ मंझां छॾाइजी वियो ऐं फर्श ते अची फहको कयाईं। तकड़ में किताब खणी 3 टंगनि वारी कुर्सी ते रखियमि ऐं स्टोर खां ॿाहिरि भॼी वियसि। मानी दौरान ख़्यालु आयो त अमी खे हिन दिलचस्प किताब बाबति ॿुधाइजे, पर उहो सोचे त अमी हिन खे बि मुंहिंजी का शरारत सम्झी नज़रअंदाज़ करे छॾींदी, सो चुप रहियसि। पर ज़हन जे परदनि सां किताब जा जुमिला टकराइजंदा रहिया। केतिरा ई भेरा सोचियमि त स्टोर में वञी किताब खोले ॾिसां, पर हिमत न थी। जीअं ई सिज लहणु शुरू कयो त वेतर ख़ौफ़ वधी वियो। अॼु कॉलेज में हूंदे बि कॉलेज में न हुअसि। सॼो ध्यानु उन अजीब किताब ॾांहुं हो जंहिं 2 भेरा अमन जी दुनिया में अचण ते भलीकार चयो। अमन जी दुनिया। आख़िरी पीरियड में सोचणु लॻसि, उहो वरी छा आहे? छा उन में बि इंसान ई रहंदा आहिनि? पर इंसान त अज़ल खां ई जंगजू रहियो आहे। इंसान जी अहिड़ी फितरत खे त मज़हब रोके न सघिया आहिनि। अहिड़ा केतिरा सवाल ज़हन में ईंदा रहिया। पको पे कयमि त घर पहुची पहिरियों कमु उहो कबो त उहो अजीब किताब खोलबो। जीअं ई मोकल थी त कॉलेज खां निकिरी सिधो घर आयसि। थेलो टीवी लाउंज में रखियल सोफ़े ते उछलाए स्टोर रूम ॾांहुं भॻसि। कॉलेज जी ड्रेस लाहिण बि विसरी वई। स्टोर रूम जो दर बंदि करे कुर्सी तां किताब खणी वरितमि ऐं मेरे फर्श ते दर खे टेक ॾेई वेही रहियसि। किताब खोले कुझु पना वरायमि। हिन भेरे को बि आवाज़ न आयो। आउं किताब उथलाइण लॻसि। ओचितो आवाज़ आयो। हिन किताब में हिकु लफ़्ज़ बि लिखियलु न आहे, पर जीअं जीअं तूं वर्क उथलाईंदो वेंदे किताब तोसां ॻाल्हाईंदो वेंदो। उन दौरान तूं कंहिं बि क़िस्म जी चालाकी कंदे त सख़्त सज़ा मिलंदई। मुंहिंजी हैरत वधी वई ऐं सोचमि, आउं हिन बेजान किताब सां कहिड़ी चालाकी कंदुसि ऐं ही कहिड़े नमूने सज़ा ॾींदो। किताब मंझां आवाज़ आयो, तूं किताब सां 2 क़िस्मनि जूं चालाकियूं करे सघीं थो। मूं गौर सां पीले रंग जे पने खे ॾिठो। सिम जे करे उन जी कुंड ते निशान हुआ। भायमि को मुंहिंजो ज़हन पढ़ी रहियो आहे। दिलि तेज़ी सां धड़कण लॻी। हिकु चालाकी, ॿीहर आवाज़ आयो त गौर सां ॿुधण लॻसि। उहा त तूं विचां विचां पना उथलाईंदो वञी, ऐं ॿी उहा त तूं जल्दबाज़ी में आख़िरी सिफ़े ते हलियो वञे। उन्हनि ॿिन्ही सूरतनि में तोखे सज़ा ॾिनी वेंदी। इन करे किताब जी हर ॻाल्हि गौर ऐं सब्र सां ॿुध। जीअं त तूं किताब खोले चुको आहीं, इन करे हाणे तुंहिंजी का बि मर्ज़ी न हलंदी। स्टोर रूम में ख़ामोशी छाइजी वई त आउं परेशानी मंझां हेॾां होॾां ॾिसणु लॻुसि। कुझु बि सम्झ में न आयो। लिङ थड़कण लॻा। ॾकंदे ॾकंदे पीलो पनो वरायमि त आवाज़ आयो, उन खां अॻु जो तोखे का ॼाण ॾिजे, उहो ॿुधाइणु ज़रूरी आहे त जेकॾहिं तूं उहो पियो सोचीं त ही किताब छो खयों, त पोइ मूंखे चवणो पवंदो तूं ग़लति पियो सोचीं। कॾहिं बि पढ़ंदड़ किताब जी चूंड न कंदो आहे। हमेशह किताब पंहिंजे पढ़ंदड़ जी चूंड कंदो आहे। इन करे आउं चवंदुसि त मूं तुंहिंजी चूंड कई आहे। हाणे तुंहिंजे ज़हन में उहो सुवालु ईंदो त तुंहिंजी ई चूंड छो कई वई आहे। उन जो 16 लफ़्ज़नि में जवाबु आहे त तूं उन शहर जंहिंखे अॼु मोहन जो दड़ो सॼो वञे थो जे रवासियुनि यानी सिंधियुनि जो तसलसुल आहीं, ऐं तोखे उन ते फ़ख्रु हुजणु घुरिजे। सिंध धरती अमन जी धरती रही आहे। अहिड़ी रीति 7000 सालनि खां सिंधी क़ौम अमन जे पैगंबर रही आहे। शायदि उन करे ई बर्बादी जूं कुवतूं सभ खां पहिरीं सिंध ते हमिलो कंदियूं आहिनि। हिन धरती जो अमन संदन सीननि में तीर जीअं चुभंदो आहे। वरी ख़ामोशी थी वई त मूं पनो वरायो। हज़ारे साल अॻु जा सिंधी इल्म ऐं अदब में हर क़ौम ऐं नसल खां अॻिते हुआ। हुननि दुनिया जी भलाई लाइ इजादियूं कयूं, ॿोली जी हिफ़ाज़त लाइ सूरतख़्ती जोड़ी। पर जीअं त अमन ऐं बर्बादी जो जनमु हिकु ई वक़्तु थियो आहे, जनमु या इर्तिक़ा, उहो हिकु अलॻि बहस आहे जेको 19वीं सदी जे हिकु साइंसदान चार्ल्स डार्विन जे इर्तिक़ाई नज़रिए खां पोइ दुनिया में वेतर पखेड़िजी वियो। उन करे बर्बादी जूं कुवतूं सरगर्म थी वियूं आहिनि। डार्विन
जे नज़रिए बर्बादी जी क़ुवतनि खे बहितर ताक़तवर करे छॾियो। हुननि उन जी मदद सां अहिड़ा वायरस ठाहे छॾिया जिन सां इंसानी ज़हननि खे क़ाबू करे थे सघिजो। 20वीं सदी जी शुरूआति में अमेरिका जे हिकु शहर में इंसानी रत मंझां हिकु अहिड़ो जरासीम पैदा कयो वियो जेको जिस्म में दाख़िल थियण सां इंसान खे आदमखोर करे छॾींदो हो ऐं अहिड़े जरासीम वारे शख़्स खे इंसानी रत खां सवाइ ॿी का बि शइ न वणंदी हुई। अहिड़नि इंसाननि खे वैम्पायर सॾियो वियो। हू राति जी ऊंदाही में शिकार करणु निकिरंदा हुआ। पोइ इब्राहिम लिंकन नाले हिकु शख़्स पैदा थियो। हीउ हारी जो पुटु हो, डिघो कद, चौड़ो सीनो। हिकु राति ॿनी में कमु थे कयईं जो ॿिनि वैम्पायरनि हुन ते हमिलो कयो। हुन बहादुरी सां उन्हनि ॿिन्ही वैम्पायरनि खे मारे मात कयो ऐं अज़म कयईं त अमरीकी धरती खे अहिड़नि वहशनि खां पाक साफ़ कंदो। पंहिंजे कारनामनि जे करे हू अमरीकी सदर पिणु थियो, पर बर्बादीअ जी क़ुवतनि हार न मञी ऐं अहिड़ा जरासीम पैदा करे वरितनि जिन सां हिकिड़ियूं क़ौमूं ॿियनि क़ौमुनि ते हमला करे क़त्ल ऐं फुरलुट करणु लॻियूं। 20वीं सदी दौरान उहे जरासीम एतिरा त ताक़तवर थी विया जो इंसाननि खे ॿिनि अज़ीम जंगनि खे मुंहुं ॾियणो पियो। छा तो हिटलर ऐं मैसलोनी जा नाला ॿुधा आहिनि? उहे बर्बादी जी ताक़तनि जा एजेंट हुआ। संदन ज़हननि खे अहिड़े नमूने क़ाबू कयो वियो जो हिटलर 60 लख यहूदियनि खे ज़िंदा साड़े छॾियो। अमेरिका जापान ते एटम बम किराए 2 शहर तबाह करे छॾिया। उन सभु दौरान अमन जी ताक़तनि हिमत न हारी ऐं अहिड़ा इतिहाद क़ाइमु कया जिन उहो वाइदो कयो त हाणे का बि क़ौम कंहिं ॿी क़ौम ते कब्ज़ो न कंदी। फ़ौजनि हथियार उछलाया। उहा ॻाल्हि अमन मुख़ालिफ़ क़ुवतनि खे न वणी ऐं हुननि वरी अहिड़ा वायरस ठाहिण शुरू कया जिन सां तबाही ऐं बर्बादी पखेड़े सघिजे। हिन भेरे हुननि शीशे मंझां अहिड़ा मच्छर ऐं जीत पैदा करे वरिता जेके इंसानी जिस्म में दाख़िल थी उन्हनि जी क़ुवत बर्दाश्त वारे निज़ाम खे तबाह करणु लॻा, जंहिंसां हिकु ई वक़्तु इंसान खे केतिरियूं ई बीमारियूं लॻी थे वयूं ऐं उहे बीमारियूं ॿियनि इंसाननि में पिणु मुंतक़िल थी थे सघियूं। अहिड़े वायरस खे एड्स जो नालो ॾिनो वियो। अहिड़े नमूने ॿिया बि केतिरा ई वायरस छॾिया विया जंहिंसां दुनिया में बुख ऐं बदहाली पखिड़िजी वई। हिकु भेरो ॿीहर बर्बादी जूं ज़ालिम क़ुवतूं गॾु थी रहियूं आहिनि। हितां निकिरी पंहिंजे कमरे न वञ ऐं दरी खोले आसमान में निहार। आवाज़ बंदि थी वियो। ऐं किताब हथ में पकड़े उथियसि। उन ख़ौफ़ खां त किथे अमी किताब फुरे न वठे उनखे कुर्सी ते रखे स्टोर खां ॿाहिरि आयसि। कमरे में अची दर बंदि करे ओभर तरफ़ खुलंदड़ दरी जेका बाथरूम जी दरी खां कुझु परभरी आहे जो नासी पर्दो हटाए ताक खोले आसमान ॾांहुं ॾिठमि। हैरत जी का बि हद न रही। मंझंदि जे वक़्तु बि कराची जो समूरो आसमान ऊंधा हो नज़र आयो। कारा ककर हुआ ऐं पोइ स्लेटी रंग जी अजीब मख़लूक ॾिसण में आई जिन जूं अखियूं सायूं ऐं बटणनि जहिड़ियूं हुयूं। नक जी जाइ ते टिकुंडो सोराख़ हुअनि। कंध जे पुठिएं हिसे में हिकु थुल्ही तार लॻल हुअनि जेका संदन मथे खे जिस्म जे ॿियनि हिसनि सां जोड़े रही हुई। बाक़ी जिस्म स्लेटी रंग जी पोशाक सां ढकियल। खेनि हथनि में वाङणाई रंग जा डंडा पिणु हुआ। संदन अंग गिड़ब खां ॿाहिरि हो। हू तेज़ी सां धरती तरफ़ वधी रहिया हुआ। मूं ते ख़ौफ़ तारी थी वियो ऐं हिकदमि दरी बंदि करे छॾियमि। बुत में रफणी शुरू थी वई। कुझु पल बेड ते वेही पाण ते क़ाबू करण जी कोशिशि कयमि। बेड तां उथी ॿाहिरि निकितसि त अमी जी नज़र पई। हूअ टेबल ते मानी रखी रही हुई। रांदि ते वञण खां अॻु मानी खाई वठि, अमी चयो। जी अमी, मूं जवाबु ॾिनो। ईअं लॻो ॼण लफ़्ज़ मुंहिंजी निड़ी में अटकी पिया आहिनि। अमी कुर्सी ते वेही मानी कढणु लॻी। अमी प्लेट में मुर्गी जो ॿोड़ ऐं मानी कढी ॾिनी त तकड़ तकड़ में खाइण लॻसि। अमी ग्रह चॿाईंदे छिड़ब ॾिनी। कहिड़ी तकड़ लॻी अथई, आराम सां मानी खा। अमी, मूं तजसुस मंझां चयो। अॼु आसमान ॾिठो अथई? अमी गौर सां मुंहिंजे मुंहं में तकियो। ईअं लॻो ॼण खेसि मुंहिंजी अजीब किताब खोलण वारे राज़ जी ख़बर हुजे। अमी को बि जवाबु न ॾिनो त आऊं ख़ामोशी सां मानी खाइण लॻुसि। अमी पंहिंजे कमरे में वई त आऊं बिना आवाज़ कए होरियां होरियां पॿनि ते हलंदो स्टोर में आयसि
ऐं वरी फर्श ते वेही किताब खोलियमि। आवाज़ आयो, अमन जो पैगाम वरी सिंध मंझां ई उभरंदो। ही धरती दुनियावी अमन जी हिफ़ाज़त कंदी। हिते तुंहिंजे लाइ उहो ॼाणणु ज़रूरी आहे त तुंहिंजो पीउ अमन जी रखवाली जो उहो कमांडर हो जंहिंखे बर्बादी जी कुवतनि धोखे सां क़तल कराए छॾियो। तुंहिंजे पीउ कमांडर यूसुफ हिकु अहिड़े लिकल समाज जो बुनियादु विधो जंहिंजो कमु साइंसी ऐजादनि वसीले दुनियावी अमन खे बहाल करणु आहे। हुन लिकल समाज में जेनेटिक इंजीनियरिंग ते तमामु घणो कमु कयो वियो आहे। हीअ किताब पिणु कमांडर यूसुफ जी साइंसी इजाद आहे। हुन जो हिकु नुस्ख़ो लिकल समाज जे हर मेंबर जे घर में रखियलु आहे। हुननि अहिड़ा फार्मूला ॾियणु शुरू कया जिन सां अनाज जी इज़ाफ़ी पैदावार करे सघिजे, अहिड़ियूं मशीनूं ईजाद कयूं जेके हथरादू बरसातूं वसाए सघनि। सिंध जे थर समेत अफ्रीकी इलाइक़नि ताईं हथरादू बरसातनि लाइ मशीनूं ईजाद करण में लॻी विया त जीअं अहिड़नि इलाइक़नि मंझां ॾुकार ख़तमु थी वञे। ॿी तरफ़ बर्बादी जूं कुवतूं हर 20 सालनि में हिकु अहिड़ो वायरस ईजाद करे वठनि थियूं जंहिं सां इंसानी ज़िंदगी ख़तरे में पइजी वञे। उन्हनि कुवतनि जो रुॻो हिकिड़ो ई मक़सदु आहे त दुनिया जे ॻोल्हे ते कब्ज़ो करे हर जीवत खे ग़ुलाम बणाइनि। कमांडर यूसुफ इंसान तोड़े जानवरनि जी वाध में तेज़ी सां इज़ाफ़े लाइ क्लोनिंग जो प्रोजेक्ट खयों त जीअं पैदावार जिनसी अमल खां सवाइ ॿिए तरीक़े सां बि थी सघे। पर धरती ते हर वक़्तु बर्बादी जी कुवतनि जा एजेंट मौजूदु रहिया आहिनि। हुननि धोखे सां कमांडर यूसुफ खे क़तल कयो ऐं क्लोनिंग वारो फार्मूलो पाण सां खणी विया। हू तेज़ी सां पंहिंजो अंग वधाए रहिया आहिनि। आसमान ते काराइण जो उहो मतिलबु आहे त हाणे हू घणाई में थी चुका आहिनि। संदन मक़सदु धरती ते लही अमन लाइ कमु कंदड़नि खे ॻोल्हे ॻोल्हे मारणु आहे। जेकॾहिं हू उन में कामयाबु विया त ही दुनिया बर्बाद थी वेंदी। अमन जे लिकल समाज जूं केतिरियूं ई गॾिजाणियूं थी चुकियूं आहिनि। जीअं त मोहन जे दड़े खां वठी सिंधी ई अमन जूं ज़िम्मेवारियूं खणंदा पिया अचनि, इन करे अमन जे लिकल समाज जो हेड क्वार्टर बि सिंध खे कयो वियो आहे, जंहिं में मुख़्तलिफ़ क़ौमनि जा मर्द, औरतूं ऐं नौजवान दुनियावी अमन खे बहाल रखण जूं रिथाऊं जोड़ींदा आहिनि। बर्बादी जी ताक़तनि जी छॾियल बीमारियुनि ते क़ाबू करण लाइ मुख़्तलिफ़ दवाऊं ईजाद कंदा आहिनि। संदन वधि खां वधि कोशिशि उहा रही आहे त हू अहिड़ियुनि ईजादनि खे आम कनि जिन सां इंसानी ज़िंदगी पुरसकून थी सघे। हिकु भेरो ॿीहर स्टोर में ख़ामोशी छाइंजी वई। मूं पनो वरायो त वरी आवाज़ आयो, कमांडर यूसुफ हिकु इलेक्ट्रोमैग्नेटिक पेन बि ईजाद कई। हीअ पेन बि किताब जियां हर उन शख़्स वटि आहे जेको अमन जे हिन लुकल समाज जो हिसो आहे। वरी ख़ामोशी अची वई। मूं किताब बंदि करे हेठि रखियो ऐं उन पेन जी ॻोल्हा में लॻी वियसि। स्टोर रूम जो सामान हेठि मथे करे छॾियमि। हिकु कारो दॿो मिलियो। उन खे खोलियमि त उन में हिकु चिमकंदड़ पेन नज़र आई। उन में अछो, साओ, पीलो, नीरो ऐं ॻाढ़ो पाणियाठो मादो पिणु हो। मूं ढकणु लोॾियो त पेन मंझां हिकु ॻाढ़ी लेज़र बीम निकिती। हिकदमि हथु हटायमि त रोशनी गुम थी वई। तकड़ में गोॾनि भर वेही वरी किताब खोलियमि। हिन पेन जी रोशनी जेकॾहिं कंहिं भित दर या दरी ते हणिबी त उन रोशनी मंझां शिकिलूं ठहंदियूं जेके अमन जे लिकल समाज जा ॻुझा पैगाम आहिनि। शिकिलनि जो तसलसुल बि मोहन जो दड़ो जे दौर खां हलंदो अचे। अफ़नान, हाणे तुंहिंजे कुलनि ते कलम जी ज़िम्मेवारी अची वई आहे। उहो तोखे लिकल समाज ताईं पहुचाइण में मदद कंदो जिथे तोखे किताब जी बक़िया हिसनि जी ॼाण मिलंदी। आवाज़ बंदि थी वियो त मूं हिकु भेरो हथ में जलियल पेन खे गौर सां ॾिठो। पोइ किताब ॿियनि किताबनि मथां रखी पेन जो ढकणु लोॾे उन जो अॻियों हिसो स्टोर रूम जी भित ॾांहुं कयो। उन मंझां निकिरंदड़ ॻाढ़ी रोशनी भित सां टकराई त हिकु शिकिल नज़र आई। उहो को बुतो हो जंहिं जूं ॿई ॿाहूं हवा में फैलियल हुयूं, टंगूं पिणु ईअं ई फैलियल हुयूं जॾहिं त मथे ते का शइ रखियल हुअसि। मूं हैरत मंझां अक्स खे ॾिठो। सम्झ में न आयो त हीउ छा आहे। कुझु घणियूं उन अक्स बाबति सोचींदो रहियसि। पेन पैंट जे खीसे में रखी ऐं स्टोर रूम खां ॿाहिरि निकिरी आयसि। ओचितो अमीअ जे कमरे ॾांहुं नज़र वई। दर जी हेठां विथी मंझां हेॾी रोशनी नज़र आई। हिकु पल में रोशनी गाइब थी वई। मुंहिंजो वात फाटी वियो। अखियूं महटे वरी दर हेठां ॾिठमि
रोशनी न हुई। तजसुस में कमरे जो दर खोले अंदरि आयुसि। कमरो मामूल खां वधीक थधो हो। झटि में बती ॿारियमि। रोशनी थी वई। अमी जे काठ वारे कपिड़नि जी अलमारी जा ॿई ताक खुलियल नज़र आया। हैंगरनि में टंगियल कुझु वॻा साॼे त कुझु खाॿे पासे हुआ। जॾहिं त उते हिकु ॿियो दर नज़र आयो। वेतर हैरानी वधी वई। उहो दर मूं अॻु कॾहिं न ॾिठो हो। अलमारी ॾांहुं वधी वियसि ऐं ॾकंदे ॾकंदे उहो ॻुझो दर खोलियमि। उन में शीशे जी ठहियल उहा ई मशीन हुई जंहिंजो अक्स मूं स्टोर रूम जी भित ते पेन ज़रिए ॾिठो हो। पासे खां ॿ स्लेटी बटण लॻल हुआ जिन ते हेठि ऐं मथे वेंदड़ तीर जो निशान हो। बिना सोचे ई आउं उन मशीन में बीठसि। जिस्म में थधाण महसूस थी। हेठि वेंदड़ बटण दॿाए ॿई ॿाहूं ऐं टंगूं मशीन मूजिबि पखेड़ियमि। शीशे में हेॾी रोशनी पैदा थी ऐं पोइ मशीन लुॾणु शुरू कयो। मुंहिंजी दिलि जो धड़को तेज़ थी वियो। ख़ौफ़ में अखियूं बंदि करे छॾियमि। ॿी किस्त पूरी थी।